ठीक है ना, सही है ना। हिकिड़ो मां विच में छा फ्लैश खणी जो ये लाइट है गुलाम सन के दे बस इतना खड़ो कैमरा फोटो कैमरा तो कटे भी बाजू जा माजिद जो कट माजिद ठीक है लो नाज़रीन असांजो प्यारो दोस्त सीनियर साफ़ी मुश्ताक सरकी असांजे अंगण ते माना ईअं सम्झो हीअ असांजो तॾो आहे हिकिड़ा प्यार भरिया कदम भरे असां वटि पहुतो असां हुनजा तहे दिलि सां जेके नेशनल प्रेस क्लब ॻाढ़ो जा जेके साफ़ी आहियूं माजिद शबीर मला सदाम सिंधी ऐं गुलाम सिंह मला असां हुनजो तहे दिलि सां शुक्रगुज़ार शुक्र अदा था कयूं उन हवाले सां हे दोस्त जेके असांजा आहिनि कुझु शहरी जेके उनखे मोहबतूं ऐं प्यार ऐं सिंध जी सुखड़ी जेका अजरक हुनखे पाराए रहिया ऐं असां तमामु ख़ुशि थी रहिया आहिनि जेको मुश्ताक सरकी साहिबु जेको असांखे टाइम ॾिनो उन हवाले सां गुलाम सिंह थोड़ो खुलो भरे जानी ये लाइट भरे लो जब थोड़ा लाइट ना है आदम तो लाइट बार जमीन का हो आओ मोबाइल हमारी बंद लाइट बार खुश हो बाबा शायद ठीक ये तो नाज़रीन हींअर असां ॻाढ़े शहर ऐं उनजे बाईपास ते मौजूदु आहियूं जिते असांजी साफ़ी बिरादरी नेशनल प्रेस क्लब जी साफ़ी बिरादरी आहे जेको भाऊ खे काफ़ी वक़्तनि खां वठी चवंदा हुआसीं पर भाऊ काफ़ी मसइलनि जे करे बिज़ी हुयो हींअर बि इहो ॿुधियोसीं त अॼु ससुई लोहार जो असां जेको वाक़ियो थियो वरी भाऊ जो ॻोल्ही वापसी करे जेका हुनजी मालिकी कई ऐं उन हवाले सां जेके साईं जा किरदार आहिनि साईं मुश्ताक सरकी साहिब जा जेके किरदार आहिनि क़ाबिल तारीफ़ आहिनि जेतिरी तारीफ़ कजे ओतिरी घटि आहे हर इशूज़ ते हर जॻह ते हर मौक़े ते उन हवाले सां असां जेको साईं खे चयोसीं असांखे टाइम ॾिजोसि माशाल्लाह अॼु उन असांखे सुठे तरीक़े सां इंतज़ारु त घणो कयोसीं ज़ाहिरी ॻाल्हि हुनजी मजबूरियूं बि आहिनि की उहे उन हवाले सां ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर दोस्त खे उनखे टाइम ॾियणो पए थो बहरहाल असांजे अंगण ते आयो असांजूं इहे सम्झो ख़ुशियूं जेके ख़ुशियूं हुयूं उन्हनि में हिकिड़ो वधीक इज़ाफ़ो थी वियो असां तमामु ख़ुशि आहियूं तमामु बहितरीनु उन हवाले सां जेको उन हवाले सां जेको असां इन दोस्तनि खे असां अचणु असांजो आहे बहुत शख़्सियत असांजो साईं मोहम्मद शोलाणी साईं सालिम मोहम्मद शोलाणी वधीक साईं पाण ॻाल्हाईंदो हिन में लाइट हणो हिन खे साईं पंहिंजे हिन बाग़ ते ॻाढ़ो तेल
बाक़ी सिंधी माण्हुनि जी जेको कराची में वॾी दिलेराना मालकी कंदड़ मज़लूम माण्हुनि जी सिंधियुनि जी असांजे हिन शहर में ॾाढे में पेटो आहे। साईं वधीक जेको आहे सो असांजे सीनियर साहिब बि साईं मुमताज़ साहिब बि चवंदासीं जेको असांजे हिन साहिली पट्टी में कदम भरिया वधीक पंहिंजे ॻाल्हियुनि जो वीचार कंदो। महिरबानी। सभिनी खां पहिरियों त जेको लेट थियो आहे माजिद साईं मां हुन जे लाइ माज़रत चाहियां संगत खे, छाकाणि त जीअं ई मां गुलशन हदीद पहुतो हुउसि मां पंहिंजे टाइम मुताबिक़ अचां पियो त इहो अदी जेके सिंध जूं नियाणियूं हुयूं कराची प्रेस क्लब ते जिन मथां तशदुद थियो, पुलिस मरबरे जो हिकिड़ो मुज़ाहिरो कयो, उन्हनि खे मोबाइल में विधो, उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो। जीअं मूं वटि इहा ख़बर पहुती त मां हुन वक़्तु गुलशन हदीद हुयुसि, छाकाणि त मां हेॾे हिन तव्हां ॾे अचां पियो केटी बंदर ॻाढ़ो साकरो मुहारनि ॾे, त मां हुतां गुलशन हदीद तां वापसि थियो त उहो मसइलो अलाह जे करम सां हल थी वियो, अदड़ियूं आज़ादु थियो असांजी नियाणियूं ऐं उहो एहतिजाज बि हुते ख़तमु थियो। जंहिंखां पोइ ॿीहर मां आयुसि धाबे जी में दोस्तनि हिकिड़ी ईअं गॾिजाणी रखी, उनखां पोइ साकरे में दोस्तनि सां गॾिजाणी थी। हाणे तव्हां वटि हिन खां पोइ असां वेंदासीं पंहिंजे केटी बंदर, त तव्हां दोस्त जस लहो जो अहिड़े शहरनि में वेही करे बि तव्हां मूंसां मुहबत कयो पिया, बावजूदि इन जे जो रिकॉर्ड ते चवां थो त मां तव्हां मौक़े सां न आहियां मिलियो कॾहिं। असांजी मोहबत जो रिश्तो सिर्फ़ु पंहिंजे सिंधी माण्हुनि जी शहर कराची में मालिकी करणु आहे। त ईअं ई जेको मां सभिनी खे चवंदो आहियां त बाबा कराची शहर असांजो, असांजा वारिस आहियूं, अचो गॾिजो हुते पंहिंजे जाइज़ हक़नि जे लाइ, अचो गॾिजो अचे बेरोज़गार नौजवान खे रोज़गार ॾियारण जे लाइ, अचो गॾिजो हुते कराची जे मुख़्तलिफ़ सरकारी अस्पतालनि में जेका गफ़लत थिए थी सिंधी मरीज़नि सां, उन्हनि इंतिज़ामिया खे लोॾो ॾियण जे लाइ अचो। इन खां अलावा मुख़्तलिफ़ जेके धारिया आहिनि शहर कराची में, अॻवानी दहशतगर्द आहिनि, बिहारी बंगाली जेके उन में इंतिहा पसंद असां सिंधियुनि जा दुश्मन आहिनि, उन्हनि खे अखि ॾेखारण जे लाइ गॾु थियो शहर कराची में। त इहा तबलीग कयूं पिया बग़ैर कंहिं सियासी झंडे जे, बग़ैर कंहिं मंशूर नज़रिए जे। मां हिकिड़ो सहाफ़ी आहियां ऐं सोशल एक्टिविस्ट आहियां ऐं मां कॾहिं बि अहिड़ी का अमल न करणु चाहींदुसि जंहिंसां असांजे मुल्क खे नुक़सानु पहुचे। असां सिंधी मुहिबतनि पाकिस्तानी आहियूं, असां सिंधी ख़ुशहाल सिंध ॾिसणु चाहियूं था, असां सिंधी पंहिंजे नौजवाननि खे सुठनि उहिदनि ते, चाहे उहो सरकारी हुजे इदारो को, चाहे प्राइवेट सेक्टर हुजे, एहलियतनि ऐं क़ाबिलियतनि मुताबिक़ असांखे मौक़ा फ़राहम कया वञनि, असांखे दीवार सां न लॻाए वञे नौजवान जेके सिंधी आहिनि। त हाणे सिंधी जाॻिया आहिनि, पंहिंजे शहर में मालिकी करणु ॼाणनि था, उहे अखि पटे चुका आहिनि। त इनशाअल्लाह हिन जा नतीजा तव्हांजे साम्हूं ईंदा वञनि पिया। इहा ई प्रेस क्लब आहे जितां नियाणियुनि खे खॼियो वियो, इहा ई प्रेस क्लब आहे जिते हुननि खे बाइज़त तरीक़े सां छॾियो वियो। त इहो इज्तिमाही ॿधी जो मुश्ताक सरकी जो को कारनामो न आहे, इहा तव्हां सभिनी जी इज्तिमाही ॿधी आहे। डोमिसाइल रद्द करण जा नोटिफिकेशन जारी थिया आहिनि त सॼी सिंध जी में महिनत आहे। सोशल मीडिया जेको वॾो मोर्चो आहे असां वटि, जेकॾहिं मुस्बत इस्तेमालु कंदासूं त असांखे तमामु घणा मुस्बत नतीजा मिलंदा। त को क्रेडिट कंहिंखे न खणणु घुरिजे। इहा सिंध जेकॾहिं इज्तिमाही तौर ते सुजाॻ थी आहे त इनशाअल्लाह मसइला बि असांजा इज्तिमाही तौर ते हल तरफ़ गामज़न आहिनि। ऐं ही वॾा मसइला न आहिनि त असांखे बुनियादी जेके हक़ आहिनि जंहिंमें तालीम, सिहत, रोज़गार, अमन अमान, इंफ्रास्ट्रक्चर, रोड रस्ता असांजे बचड़नि जो हक़ आहे, चाहे उहे असां ॻाढ़े में बीठा हुजूं, चाहे जेकबाद में, चाहे बदीन में, चाहे ठठे में। सिंध जे झरजंग जा वारिस असां पाण आहियूं। त असांखे पंहिंजे बचनि जो आईंदो रोशन करण जे लाइ अॻिते निकिरणो पवंदो। त मुंहिंजो को ज़ाती मफ़ाद न आहे, सॼी सिंध खे मां बार बार इहा वज़ाहत ॾींदो आहियां। जेकॾहिं मां इनफाई तौर ते कुझु करे सघां थो कंहिंजे लाइ त मां तव्हांजे लाइ हर वक़्तु हाज़िर हूंदुसि। 24 कलाक पाण खे निंदड़ को न सम्झो। त मुश्ताक सरकी ज़ाती तौर ते साकरे वारनि सां हर वक़्तु बीठो हूंदो, मुश्ताक सरकी ज़ाती तौर ते ॻाढ़े वारनि सां हर वक़्तु बीठो हूंदो। त तव्हां निंदड़ कान आहियो, कराची शहर तव्हांजो आहे, अचो रोज़गार कयो, आबाद थियो, ॿधी जो शानदार मुज़ाहिरो कयो। इहा रुके सभिनी करणु निकिता। तव्हांजी वॾी महिरबानी।